अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया हाल में रिपोर्ट एजाज़ बुगियो जी। यूनियन काउंसिल करम खान निज़ामानी जे ॻोठ मोहम्मद अली आपन जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर साईं गुलाम सरवर आपन मास्टर साईं गुलाम सरवर कोरी ऐं मास्टर गुल नवाज़ बुगियो जी तरफ़ां स्कूल में नंढड़नि ॿारनि सां गॾोगॾु रंगारंगी सक़ाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे जोश ख़रोश सां हिसो वरितो ऐं सिंधी टोपी अजरकूं ओॾे सिंधी गीतनि ते रक़्स करे तक़रीब में महिमान वालिदैन ऐं उस्तादनि जूं दिलियूं मोहे विधियूं। प्रोग्राम जो महिमान ख़ासि वॾेरो मोहम्मद अली आपन ऐं वॾेरो नवाबज़ादो फवाद अली आपन, जिन चयो त नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿार असांजे रोशन मुस्तक़बिल आहिनि। हिननि जी तालीम असां लाइ अवलीन तरजीह आहे। हेड मास्टर साईं गुलाम सरवर आपन चयो त सिंध जी सक़ाफ़त 5000 साल खां बि वधीक पुराणी सिंधियुनि जी सक़ाफ़त आहे। सिंध सूफ़िन ऐं वलियुनि जी धरती रही आहे। सिंध जा माण्हू महिमान नवाज़ अमन पसंदि आहिनि। हिननि चयो त असांखे पंहिंजी सिंध जे वसीलनि जी मालिकी करणी पवंदी ऐं सक़ाफ़त खे उजागर करण लाइ पुण जोगा क़दम खणण जी ज़रूरत आहे, जीअं असांजो ईंदड़ नस्ल बि सिंध जी हिफ़ाज़त करे सघे।